बिलावल भुट्टो साहब के, आसफ़ा के ऐं बख़्तावर साहब जन के, उन्हनि सभिनी खे मौला गंज ॾिनो आहे। ख़ासि करे आसिफ़ ज़रदारी साहब जन खे अपील कंदसि मुंहिंजी वार कई वञे। मां लाचार बीमार आहियां हींअर, मूंखे माना एतिरो बि न आहे त जेको असां पंहिंजो जेको इलाजु कराए सघूं। मोड़ बधाते भाभूरल मोड़ बधाते शहर चले जडे वींदस मां पोए सुहिणा तो पछताई अचोड़ी जे ॾियो लाऊं अची ॾियो हा लाऊं अची ॾियो। साथियों एमएच प्यार यूट्यूब चैनल ते भलीकार अचो त नज़र विझूं था समीना कंवल जी ज़िंदगीअ ते। बेदर्द ज़माने में तुंहिंजे हिजर फिराक में माहे लखा न के दम थो वञे न के हम थो वञे। समीना कंवल जो जन्म 4 जनवरी सन 1965 ईस्वीअ ते सिंध जे नाले वारे मौसीकार ऐं ॻाइणे उस्ताद मोहम्मद जुमन जे घर में थियो। संदसि ज़िलो नवाबशाह ऐं तालुको कंडियारो हो। संदसि वालिदा ज़ैबु निसा बि कंहिं तारुफ़ जी मोहताज नाहे, हू बि हिकु नाले वारी ॻाइणी हुई। समीना कंवल जो छटीअ जो नालो संदसि वालिद उस्ताद मोहम्मद जुमन पारां ससुई रखियो हो, मगर वालिदा ज़ैबु निसा पारां उन जो नालो समीना हो, छो त ससुई जे दुखनि जी दास्तान जे करे खेसि इहो नालो पसंदि न हो। समीना कंवल खे नंढपण में ॻाइण जो शौक़ु हो, छाकाणि त उन वक़्तु संदसि घर में सॼो ॾींहुं राग रिहाण हूंदी हुई। उस्ताद मोहम्मद जुमन वटि जीजी ज़रीना बलोच, अमीना सादिक, गुल बानो, अली मोहम्मद ख़ास किली ऐं ॿिया केतिरा ई शागिर्द सिख्या लाइ ईंदा हुआ। समीना कंवल जी नंढी उमिरि हुई, पर हू बि अची उन महफ़िल में वेहंदी हुई। उस्ताद मोहम्मद जुमन शुरूआति में समीना कंवल खे का सिख्या न ॾिनी, छो त हुन जी क़ौम बलोच हुई ऐं हुन इहो न थे चाहियो त हुन जी न्याणी ॿाहिरि निकिरे। हू संदसि जे इन शौक़ जे ख़िलाफ़ हो, मगर माउ जो रिश्तो अज़ीम हूंदो आहे, इन करे समीना कंवल खे शुरूआती सिख्या बेगम ज़ैबु निसा ॾिनी। समीना कंवल जी अगरि तालीम जी ॻाल्हि कजे त हू सिर्फ़ 6 क्लास ताईं पढ़ी सघी। आख़िरकार उस्ताद मोहम्मद जुमन खे बि समीना कंवल जे इन शौक़ अॻियां हार मञणी पई ऐं हुन पंहिंजी कंपोज़िंग में पहिरियों भेरो समीना कंवल खे अटकल 11 सालनि जी उमिरि में रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते मुतारफ़ करायो। संदसि इहा सचल साईं जी काफ़ी हुई, बिरह बिरागण कयो मूंखे दर्द दीवानो कयो। उन खां बाद लाल शाहबाज़ कलंदर जो मेलो सॼो, जंहिंमें उन वक़्त जे वॾनि ॻाइणनि शिरकत कई, जंहिंमें समीना कंवल खे साण करे उस्ताद मोहम्मद जुमन ऐं बेगम ज़ैबु निसा बि शामिल थिया। समीना कंवल खे ॻाइण जो शौक़ु त हो, पर नंढी उमिरि जे करे खेसि वालिद पारां ॻाइण जी इजाज़त न मिली त हुन स्टेज ते रोई ॾिनो। उन वक़्तु स्टेज मैनेजर साईं साले मोहम्मद शाह हो। उन जॾहिं हुन खे रोंदे ॾिठो त हुन उस्ताद मोहम्मद जुमन खे चयो त ही नंढड़ी रोए छो थी। तॾहिं समीना कंवल चयो त मूंखे ॻाइण नथा ॾियनि। इहा ॻाल्हि जॾहिं साईं साले मोहम्मद शाह ॿुधी त खेसि चयाईं, बाबा ही वॾा ॻाइणा वेठा आहिनि, तोखे कंहिं ॿिए प्रोग्राम में ॻाराईंदासीं, रो न। स्टेज ते ॻाइण खां पहिरियां उस्ताद मोहम्मद जुमन सोढल यार सियाणा, रात रही वञ राणा इन काफ़ी जी रेसल कई त इहा काफ़ी समीना कंवल बि ॿुधी यादि करे वरिती। जॾहिं स्टेज ते शो शुरू थियो त आबिदा परवीन खां बाद साईं साले मोहम्मद शाह उस्ताद मोहम्मद जुमन खे ॻाइण लाइ चयो त उस्ताद मोहम्मद जुमन कावड़ मां चयो त आऊं औरत खां बाद में न ॻाईंदुसि। उस्ताद मोहम्मद जुमन वॾो नालो हो ऐं उन जे इनकार ते सभु मायूस थियण लॻा। हाणे सभिनी चयो त भला कोई साज़ींदो पेश करूं था ऐं पोइ उस्ताद मोहम्मद जुमन खां ॻाराईंदासीं। तॾहिं साईं साले मोहम्मद शाह चयो त साज़ींदो छो पेश करियूं, ही ॿार जेका रोई रोई सुती आहे, छो न इन खे ॻारायूं, ऐं समीना कंवल खे वठी आया।
समीना कंवल जॾहिं इहा काफ़ी ॻाई त उस्ताद मोहम्मद जुमन हैरान रहिजी वियो ऐं चयाईं त हिन काफ़ी जी सिर्फ़ मूंखे ई ख़बर आहे ऐं ही अहिड़े सुठे अंदाज़ में केरु थी ॻाए। समीना कंवल इहा काफ़ी ॻाए ख़तमु कई त उते उन वक़्त जे DC खेसि दाद ॾींदे तोहफ़े में सोन जी पेन पिणु ॾिनी ऐं हिकु ॿिए कलाम जी बि फरमाइश कई। समीना कंवल ॿियो कलाम जेको उन वक़्तु नओं हो, अङण ॿुहारियां तुंहिंजूं राहूं निहारियां ॿुधायो, जितां खेसि सैयद साले मोहम्मद शाह पारां खेसि कंवल जो तख़ल्लुस ॾिनो। परदेस वञण वारा हिन दिल जो हाल ॾिसियो वञ तूं। उतां खां समीना कंवल शुरूआत कई त हुन पोइते वरी न ॾिठो। उतां खां समीना कंवल जो इहो सफ़र रेडियो खां TV ताईं पहुतो। बाद में कैसेट्स जो दौर शुरू थियो त समीना कंवल जा गीत ऐं लाॾा तमामु घणो मक़बूल हा। मिले पसंद जी कार घोट राजा शादी मुबारक कई। उन खां अलावा समीना कंवल सिंधी फिल्मुनि में बि खोड़ सारा बहितरीन गीत ॻाया। उन फिल्मुनि में परू धाड़ेल, नादर गोहर, पुकार, फ़ैसिलो ज़मीर जो, मुर्ख, मीरण जमाली, कारो माची, दरिया ख़ान, मोहबशीदी, ॾिठो वेंदो, धरती मुंहिंजी माउ, हिम्मत पिणु शामिल आहिनि। समीना कंवल सिंध जे मशहूर ऐं मारूफ़ शाइरनि जा लिखियल लॻभॻि 2000 खां वधीक गीत ऐं 400 खां वधीक लाॾा ॻाया। समीना कंवल सिंधी, सिराइकी ऐं बलोची ज़बानुनि में गीत ॻाए खोड़ सारी मक़बूलियत माणी। एवार्ड्स में समीना कंवल सचल एवार्ड, शाह लतीफ़ एवार्ड, कलंदर शाहबाज़ एवार्ड हासिल कया। समीना कंवल खे औलाद में 5 पुट ऐं 3 न्याणियूं आहिनि। समीना कंवल हिन वक़्तु गले जे कैंसर में मुब्तला आहे ऐं संदसि जे सक़ाफ़त खाते या कंहिं ॿिए इंसान दोस्त इदारे पारां का बि सार नाहे लधी। समीना कंवल जो चवणु आहे बिलावल भुट्टो साहब खे, आसफ़ा खे ऐं बख़्तावर साहब जान खे, उन्हनि सभिनी खे मौला गंज ॾिनो आहे। ख़ासि करे आसिफ़ ज़रदारी साहब जन खे अपील कंदसि मुंहिंजी वार कई वञे। मां लाचार बीमार आहियां हींअर, मूंखे माना एतिरो बि न आहे त जेको असां पंहिंजो जेको इलाजु कराए सघूं। कल्चर डिपार्टमेंट वारनि खे त मुंहिंजे लाइ एतिरो कनि, मुंहिंजी मंथली रखनि 50,000 रुपया मूंखे महीने जी ॾियनि त आउं पंहिंजो गुज़र सफ़र करे सघां। जीअं मां यतीम बचड़ा खणी पंहिंजा वेठी आहियां, न मूंखे का जॻह आहे न मूंखे जाइ आहे। ॾिसण वारनि खे ख़बर हूंदी त मुंहिंजी जाइ कीअं आहे। हू अॼु कंहिं मसीहा सिफ़्त इदारे या इंसान जी मुंतज़िर आहे जेको खेसि इलाज कराए संदसि जी ज़िंदगी बचाए। जेकॾहिं अव्हां खे बि अहिड़ी वीडियोज़ पसंदि आहिनि त असांखे फॉलो करणु न विसारींदा। मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। तेसीं ताईं मीर हसन पयार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अखियुनि में ॻोढ़ल जो दरिया ॾिसां पई